जेको गायन वजायण जे पोयां लगे तो दरअसल गायन जेको आहे शैतानी आवाज आहे। वो जेको बुधे तो बुधी बुधी करे शैतान जो कैदी थी वने तो। जेको मानू शैतान जो कैदी थी वियो वो सुख कई बंद थी वियो, वो छातो थे वो गाफिल थी वने तो। जरे गाफिल थी वियो अल्लाह जे तमाम अहकामन का पोइते थी विंदो, मुजरमाना गफरत थी विंदुस। कंहिं बि क़िस्म न निमाज़ जे वेझो ईंदो, न रोज़न जे वेझो ईंदो, न ज़कात जे वेझो ईंदो, न नेकी जे कम जे वेझो हूंदो। छो जो शैतान जो जेको कैदी थी वियो त बाक़ी छा बचो रहो। ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله وأرسله بالحق بشيرا ونذيرا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد أفلح المؤمنون الذين هم في صلاتهم خاشعون والذين هم عن اللغو معرضون والذين هم للزكاة فاعلون والذين هم لفروجهم حافظون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي हर किस्म की तारीफ हमदो सना बुजुर्गी वडाई अल्लाह वहदहु ला शरीक की ज़ात के जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक है। बेहिसाब दरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साकी कौसर अहमद मुश्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दात मुबारक पे हुजन जिनकी अल्लाह ताला हिन पूरी कायनात जे लाइ रहमत बनाए मबूस फरमायो। मुख्तसर हम्दो सलात खां बाद साईं मोहम्मद जुमन ऐलान कयो माशरे जो बुरायूं मिंटन 20 माशरे जो बुरायूं 30 हाँ मुख्य बयान किए थे। बहरहाल कोशिश करूँ तो मुख्तसर ॻाल्हियूं कयां इंशाअल्लाह कुरान हदीस की रोशनी में। सही बुखारी की रिवायत है अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाना मुझी इन उम्मत में मानू एड़ा जरूर पैदा थींदा जेके ज़िना के जेके रेशम के जेके शराब के गायन वजायण के हलाल समझंदा। अज मुखे बुधायो तो तहांजे माशरे में ये शयूं आम या घट आहिनि। ज़िना आम है, रेशम ऐं सोन मर्द आम वापराए तो। शराब त पैसो आयो कोने यार जथ में प्यालो खड़कियो कोने। गायन वजाइण जी त ॻाल्हि ई तव्हां छॾे ॾियो।
पाण फरमायो त इहे पंहिंजे लाइ हलाल सम्झंदा, यानी एॾी जुरत कंदा जिन में गुनाह जो तसव्वुर उन्हनि जे ज़हन मां निकिरी वेंदो। सही बुखारी जी ॿी रिवायत आहे, सुमरा बिन जुंदुब रज़ियल्लाहु ताला फरमाए थो त नबी अकरम सां फरमायो त राति जो मूं वटि बस फ़रिश्ता आया, ख्वाब में मूंखे चयोसीं हलो हलो, हलियासीं। असां हिकु अहिड़ी जॻह ते पहुतासीं तनूर वांगुरु हिकिड़ो सुराख हुजे, उन मां रड़ियूं कोकूं दाहूं उनाड़ू पियो अचनि। मूं जॾहिं क़रीब वञी ॾिठो उन में मर्द ऐं औरतूं हुया। जॾहिं हेठां खां बाहि हिननि खे वेड़ियो थिए त दाहूं थिए कयूं। मूंसां गॾु जेके फ़रिश्ता हुआ, मूं हुन खां पुछो त हिननि जो मामिलो छा आहे, कहिड़े जुर्म में हेॾी सख़्त सज़ा हिननि खे ॾिनी पई वञे। ॿुधायूं साईं, इहे मर्द ऐं औरतूं बदकार मर्द हुआ ऐं बदकार औरतूं, जेके पंहिंजनि मुड़सनि खे छॾे ही पंहिंजनि ज़ालुनि खे छॾे बेहयाई जो इर्तिकाब कंदा हुआ, बदकारी जो इर्तिकाब कंदा हुआ। आलम में बरज़ख में केॾी सज़ा है। वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। मुंहिंजे रब मूंखे तव्हांखे ऐलान करे फरमायो कि ज़िना जे वेझो न वञा। छो? बेहयाई जो कम अथई, बुछड़ाई जो कम अथई, वसाअ सबीला, रस्तो बेकार अथई। इन राह जो राही कॾहिं बि कामयाब न वियो। तव्हांजी बि ज़िंदगी गुज़री आहे, तव्हां ॿुधो ऐं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त जेको शख़्स इन बदकारी में पइजी वियो, लख लुटाए छॾियईं, ज़मीनूं तबाह थी वियूं, मकान तबाह थी विया, आख़िर में इज़तूं ख़राब थियूं ऐं कई दफ़ा घोटिजी विया, ईअं मारिजी विया जो ख़बर ई कान पई। सूरह मोमिनून जी हिकु तिलावत मूं कई, उन में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कामयाब माण्हुनि जूं सिफ़तूं बयान पियो करे। कामयाब, नाकाम न। उन सिफ़त में हिकिड़ी कहिड़ी आहे, वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत ऐमानुहुम फ़इन्नहुम गैरु मलूमीन। जी मुंहिंजा बाना पंहिंजी शर्मगाह जी हिफ़ाज़त करण वारा हूंदा, हेॾां होॾां तकण वाझाइण वारा न हूंदा, बेहयाई अख्तियार करण वारा न हूंदा, पराए नंगनि खे तकण वारा न हूंदा, पराई शर्मगाह ॾिसण वारा न हूंदा। इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत ऐमानुहुम फ़इन्नहुम गैरु मलूमीन। चई पंहिंजे ज़ालुनि खां अलावा या पंहिंजे बानुनि खां अलावा किथां कोन वेंदा, कि हिन ते का को मयारी मलामत न आहे। ऐं अल्लाह जे रसूल फरमायो, जॾहिं ज़ानी ज़िना कंदो आहे, जॾहिं चोर चोरी कंदो आहे, जॾहिं शराबी शराब पीअंदो आहे, उन वक़्तु ईमान खां ॿाहिरि निकिरी मथां छटी वांगुरु बीहंदो आहे। छा वांगुरु? माना हिन पिरासित में जेसीं ताईं लॻल आहे, उहो ईमान खां ॿाहिरि हूंदो। पोइ जॾहिं हिन बेहयाई पुछड़ाई खां परे थींदो आहे तो पोइ वापसि हिन में ईमान वञे थो। छा मक़सदु आहे त जेकॾहिं इन हालत में हिन जो मौत वाक़िअ थियो त ही ईमान ते न, ही जहालत ते मरी पियो। केॾो वॾो गुनाह है। फरमायूं त मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके ज़िना खे हलाल सम्झंदा, जेके रेशम खे हलाल सम्झंदा। अॼु केतिरा मर्द आहिनि रेशम जो कपिड़ो इस्तेमाल कंदा। रेशमी ऐं रेशम में फ़र्क़ु महसूस कयो। रेशम माना जेको कीड़े मां ठहंदो आहे, वॾो महांगो कपिड़ो आहे, इहो मर्द ते हराम करार ॾिनो वियो आहे। मर्द नथो पाए सघे सवाइ इन हालत में जेकॾहिं हुनखे ख़ारिश एॾी आहे जो आम कपिड़ा नथो पाए सघे त बहालत मजबूरी बीमारी जी हालत में हुनखे इजाज़त ॾिनी वई आहे। ॿी सूरत में हुनखे जाइज़ न आहे। पर केतिरा माण्हू, पर सॾाइण वारा बि, सॾाइण आसान, अमल ॾुखियो आहे। बा सॾाइण में केतिरो फ़र्क़ु पियो।
असुल आहे त अमल करे ॾेखारियो। केतिरा तव्हां आलदी सॾाइण वारा हथनि में सोन जूं जेके आहिनि मुंडियूं पाईंदा ऐं गॾु गलनि में वरी ज़ंजीर पाए वरी बटण खोले छॾींदा आहिनि। शर्म तोखे अचे कोन थो? छा थो ॾेखारणु चाहीं? छा थो ॾेखारणु चाहीं त माना मूं सोन पातो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं सही बुखारी जी रिवायत आहे, हिकिड़ो शख़्स आयो, हथ में मुंडी अथसि सोन जी, पाण जी मुंडी लाहे फरमायो त कुझु माण्हू अहिड़ा आहिनि पाण लाहे उछलाए छॾी जो पंहिंजे हथनि में जहन्नम जा टांडा खणी हलनि था। ही तूं गिची में जेको सोन पातो आहे उहो चंडा तोखे सोन त पंहिंजी ज़ाल खे पाराइणो हुयो, उन जॻह ते तो पाइण शुरू कयो। ही रेशम जो कपिड़ो पंहिंजी ज़ाल खे पाराइणो हुयो, तो ज़ालनि वारा कम तो अख़्तियार कया। जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफ़िल मां हलिया विया, साहबनि खे चयो त भाई खण पंहिंजी शइ इस्तेमालु कर, ज़रूरु न खे पाइजे। चए थो अल्लाह जो कसम आहे जंहिं शइ खे मुंहिंजे पैगंबर मुंहिंजे हथ मां लाइ उछलाए छॾी आहे, सुवाल ई पैदा न हुनखे वापसि खणा। तव्हां मां जेके खपे थो न खणी वञे, बाक़ी आऊं कोन खणंदुसि। इन खे अमल चइबो आहे। पाण फरमायो त मुंहिंजी उम्मत में पैदा थींदा माण्हू जेके शराब खे हलाल सम्झंदा। शराब छा ख्याल आहे? शायदि तुंहिंजे घणो था पीऊं पीऊं तॾहिं था जीऊं जीऊं। अरे वाह, ओ जेके पीअनि कोन था उहे कीअं पिया जीअनि? शराब फितरी शइ न आहे, फितरत वारी शइ उहा आहे जेका रब्बे करीम पहिरें ॾींहुं तुंहिंजी माउ जे सीने में तुंहिंजे लाइ खीर रखियो। खीर फितरत आहे, शराब फितरत न आहे, गैर फितरी अमल आहे। इहो तव्हांजी फितरत में शामिल न आहे। ॾोह केॾो आहे, अमल कहिड़ो आहे? या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान फज्तनिबू लअल्लकुम तुफ्लिहून। ओ ईमान वारो, अल्लाह के मुखातिब आहे? ईमान वारो। ओ ईमान वारो, अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला बयान तो फरमाए, अल्लाह जे रसूल साहब फरमायो, बल्कि अब्दुल्लाह बिन मसूद चवे त जॾहिं या अय्युहल्लज़ीना आमनू जो लफ़्ज़ अचे, कन ढार न थिजां, कन खोले ॿुधजां, छो जो रब्बे करीम ॿियनि माण्हुनि खे छॾे करे तोसां मुखातिब आहे, ईमानदार सां मुखातिब आहे। ओ ईमानदारो, इन्नमल खम्रु वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान फज्तनिबू लअल्लकुम तुफ्लिहून। जी शराब जो पीअण, जुआ जो रहण, ही बुत ऐं आस्ताना ऐं ढारा रिजसुन पलीत अथव, शैतानी अमल आहे। फज्तनिबू, ऐं रब थो चवाए न खां बचो, ता त तव्हां कामयाब थियो। मालूम छा थियो? शराबी नाकाम आहे। मालूम छा थियो? जुआरी नाकाम आहे। मालूम छा थियो? ढारनि वारो नाकाम आहे। इहा आस्थाननि जा चकर हणण वारा, आस्थाननि ते वेहण वारा, इहो मालूम थियो अल्लाह चए थो ते नाकाम आहिनि। कामयाब उहो आहे जो करे शयुनि खां पंहिंजो पाण खे बचाए। ऐं पाण फरमायो रब ते लाज़िम आहे त शराबिन खे क़यामत जे ॾींहुं नहरे गोता मां पीआरे। साहबा चयो साईं नहरे गोता छा आहे? पाण फरमायो त जहन्नम में जेके कसबाणियूं औरतूं सड़ंदियूं, उन्हनि जे शर्मगाहनि मां हिकिड़ा गंद निकिरंदा, एॾी त बदबू हूंदी जो ॿिया जहन्नमी बेज़ार थी वेंदा त हिन असां त अॻे मरूं वेठा, पर हिननि जी बू ई असांखे तबाह करे छॾियो। फरमायो उन मां प्यालो भरे ॾिनो वेंदो हिनखे त दुनिया में त वॼाए वॼाए पीअंदो हुए, ही बि प्यालो पी ॾिस त छा तोखे मज़ो अचे। उहो गंद उन शख़्स खे प्यारियो वेंदो जेको शराब वापराए थो दुनिया जे अंदरि। ऐं पाण फरमायो टिनि क़िस्मनि जा माण्हू जन्नत में न वेंदा। मुदमिनुल ख़म्र, हमेशह शराब पीअण वारो। जॾहिं ॾिस त साहब टुन आहे, जॾहिं ॾिस त साहब नशे में आहे, जॾहिं ॾिस त होश में न आहे। फरमायो त जेकॾहिं इहो मरी पियो त ईमान ते कोन हो। सही बुखारी जी हदीस जेकी बयान कयमि इन में पाण छा था फरमायूं? अॻियां फरमायो त पोइ कुझु अहिड़ो हूंदो शराबी शराब पीअंदा,
महफ़िल लॻल हूंदी, नचण वारियूं नचंदियूं हूंदियूं, ॻाइण वारियूं ॻाईंदियूं हूंदियूं, इन ते बचां थो। ही पीअंदा हूंदा, रब करीम हिननि ते नाराज़ थींदो। नाराज़ थियण खां पोइ ही जबल जे वेझो हूंदा, जबल जा पुड़ हिननि जे मथां किरंदा, दॿजी मरी वेंदा। पर कुझु हिननि जा साथी हूंदा जेके हिननि खां परे हूंदा। अल्लाह हुननि जी सूरतुनि खे इंसान मां खिंज़ीर में, सूअर में तब्दील कंदो। अल्लाह जा बानो केॾो वॾो गुनाह है, केॾे वॾे शौक़ सां माण्हू वापराइनि था, ऐं पोइ केॾे वञी शौक़ सां ऐं वॾी बांगे दोर सां वरी ऐलान कंदा आहिनि त हायर पाण हुनजा नाला बि मटाईंदा। जे अल्लाह रसूल फरमायो त मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू ईंदा जेके शराब जो नालो मटाईंदा, के थरू चवनि, को थाधल चवे, को बीयर चवे, को कहिड़ो लफ़्ज़ चए, कि हिन खे वापराईंदा त अल्लाह ताला जी सूरतुनि खे मटाए छॾींदो, तब्दील करे छॾींदो। पाण फरमायो त साद बिन साद खां रिवायत आहे त आख़िरी ज़माने में मुंहिंजी उम्मत ते आख़िरी वक़्त में जेका माण्हू हूंदा, छा थींदो कि ख़स्फ़ुन व क़ज़फ़ुन व मस्ख़ुन, ज़मीन गिड़काए वेंदी हिननि खे, जीअरे ज़मीन जे अंदरि दॿजी वेंदा, ऐं पत्थरनि जे मथां वसाया वेंदा। मींहं ते जेको थींदो, छाजो पत्थरनि जो मींहुं हिननि ते पवंदो। वो मस्ख़ून अल्लाह ताला हिननि जी सूरतुनि खे तब्दील कंदो। पोइ कॾहिं बांदर जी सूरत में थींदा, त कॾहिं सूअर जी सूरत में थींदा, कॾहिं कहिड़े जानवर जी सूरत में थींदा। सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अल्लाह जो रसूल, इहो वरी अमल जो थींदो त कॾहिं थींदो ऐं छाला थींदो ऐं छो थींदो? ही ज़मीन में छाला दॿाया वेंदा, हिन जूं सूरतूं छाला तब्दील थींदियूं, हिन जे मथां मींहं जो बरसात जेकी पवंदी कहिड़ी, हिन बरसात ई कम लाहे छॾियो न, पत्थर वारी जे बरसात न परे। पाण फरमायूं जॾहिं ॻाइण वॼाइण जा सामान पखिड़िजी वञनि, जॾहिं ॻाइण वॼाइण जा सामान पखिड़िजी वञनि, जॾहिं ॻाइण वारियूं आम थी वञनि, जॾहिं शराब खे हलाल करार ॾिनो वञे। ईमानदार सां ॿुधायो, अॼु ॻाइण वॼाइण जा मामला कीअं था सम्झो? आहे मौलवी समेत ॾिसो न, पुछो न, वेठा न सभु मूंसां गॾु, टच वारा वेठा आहियो न, हा केॾे शौक़ सां ॾिसंदो आहीं। तुंहिंजे मिज़ाज जी ख़बर पए थी, 80 साल जा खगड़ जॾहिं तुंहिंजी फोन थी वञे त हुन में जेसीं ताईं गानो न रखी त तोखे मज़ो कोन थो अचे। हिन जो मक़सदु आहे त तो हिनखे हलाल न सम्झो, हिनखे हराम न सम्झो, तॾहिं त इहो टून तो रखियो आहे, तॾहिं तो आवाज़ रखियो आहे। पर ॻाइण वॼाइण आम थी वेंदो। अॼु ॻाइण वॼाइण जेको ॻाइण वॼाइण जे पोयां लॻे थो, दरअसल ॻाइण जेको आहे शैतानी आवाज़ आहे। पोइ जेको ॿुधे थो, ॿुधी ॿुधी करे शैतान जो कैदी थी वञे थो। जेको माण्हू शैतान जो कैदी थी वियो, उहो सुख ई बंदि थी वियो, उहो छा थो थिए, उहो गाफ़िल थी वञे थो। जॾहिं गाफ़िल थी वियो, अल्लाह जे तमामु अहकामनि खां पोइ थी वेंदो, मुजरमाना गफ़रत थी वेंदुसि। कंहिं बि क़िस्म न निमाज़ जे वेझो ईंदो, न रोज़नि जे वेझो ईंदो, न ज़कात जे वेझो ईंदो, न नेकी जे कम जे वेझो हूंदो। छो जो शैतान जो जेको कैदी थी वियो, त बाक़ी छा बचो रहो। शैतान हिन गाननि जे ज़रिए हुनजे मथां ग़ालिब आहे। इस्तावज़ अलैहिम शैतान, क़ुरान में सूरह मुजादिला में अल्लाह फरमाए थो, शैतान हिन जे मथां ग़ालिब थी वियो। छा थी वियो? फंसाम ज़िक्र अल्लाह, इन ग़ालिब जे करे रब जे ज़िक्र खां बि गाफ़िल थी विया। गाना ॿुधी ॿुधी करे दिलनि में कटियूं चढ़ी वयूं, निंड बि हराम अथसि, निंड बि कान्हे, रब जे ज़िक्र खां गाफ़िल थी वियो।
उलाइका हिज़्बुश शैतान अला इन्न हिज़्बश शैतान हुमुल खासिरून। जी ख़बरदार ॿुधी छॾियो जे ॻाइण वॼाइण वारो शैतान जे मथां ग़लबो करे वञे जे इहे शैतान जा पार्टी अथव, शैतान जा साथी अथव, शैतान जा यार आहिनि। जी इहा बि ॻाल्हि ॿुधी वञो, ख़बरदार जी यादि रखिजो अला इन्न हिज़्बल्लाह अला हिज़्बुश शैतान जी शैतान जी पार्टी हुमुल खासिरून, इहे ई नुक़सान खणण वारा आहिनि, इहे कॾहिं बि फ़ाइदे में न वेंदा। माण्हू छा चवनि चई साईं ॻाइण जेको आहे रूह जी ग़िज़ा आहे। छा आहे या? अरे रूह जी ग़िज़ा ॻाइण आहे या रब जो ज़िक्र आहे? जेका शइ तुंहिंजे मन खे निफ़ाक़ ॾे, तुंहिंजे अंदरि निफ़ाक़ पैदा करे, इहो तुंहिंजे रूह जी ग़िज़ा थी या तुंहिंजे रूह जी बीमारी थी? जेका शइ तोखे रब खां परे करे, रूह जी ग़िज़ा आहे या रूह जी बीमारी आहे? जेका शइ तोखे बेहयाई ते तैयार करे, बेग़ैरती ते तैयार करे, बुछड़ाण ते तैयार करे ऐं बेकार कमनि लाइ तैयार करे, त छा इहो रूह जी ग़िज़ा चइबी या रूह जो मर्ज़ चइबो? रूह जी ग़िज़ा कहिड़ी आहे? अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। जी ख़बरदार दिलनि खे जेकॾहिं सुकून थो पहुचे, दिलनि खे जेकॾहिं आराम थो पहुचे त उहो अथव अल्लाह जी यादि। मालिक जे ज़िक्र में, क़ुरान जे पढ़ण में, इन में तव्हांखे जी सुकून मिलंदो, बाक़ी इन्हनि शइ में सुकून न मिलंदो। ऐं जेके ॻाइण वॼाइण जूं महफ़िलूं थियनि थियूं, इहे जेके अचनि था ॻाइण वारा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे फ्री में त कोन ईंदा न, वॾी रक़म था वठनि, भारी रक़म वसूल था कनि। पोइ वरी इहे शौक़ीन जेके ॻाइण वॼाइण जा ॿुधण वारा पोइ जूं टिकेटूं ख़रीद कंदा आहिनि, भारी पैसो इस्तेमालु कंदा आहिनि, वॾो पैसो इस्तेमालु कंदा आहिनि, ऐं पोइ जॾहिं इहे नचण वारियूं पंहिंजी अधु ओघर सां नचनि थियूं, उहे पोज़ कनि थियूं, उहे इशारा थियूं कनि, हीउ पंहिंजे मन जे मथां पैसा पियो छटींदो आहे। अरे पैसे छटण वारा बेहया, तुंहिंजे मां जे पेर में चप्पल न आहे, तुंहिंजे पीउ जे पेर में चप्पल न आहे, मां तुंहिंजी बीमार थिए, पीउ तुंहिंजो बीमार थिए, तूं रुपयो ख़र्च करण त न आहे, ऐं ॻाइणी जे मथां, नाचूअ जे मथां, नचण वारे जे मथां, नचाइण वारे जे मथां तूं इहे पैसा थो चढ़ाईं। इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़्वान शयातीन। यादि रखो बेकार कम ते ख़र्च करण वारा शैतान जा भाइर आहिनि। हू शैतान आयो वञी शैतान जो आवाज़ ॿुधे पियो, ही शैतान हुन सां गॾु आहे। ज़रूर अल्लाह पुछंदो क़यामत जे ॾींहुं। जामे तिर्मिज़ी जी शेख साहब तां हदीस बयान कई त 5 कम अहिड़ा आहिनि, अमल अहिड़ा आहिनि, जेसीं ताईं तूं अल्लाह खे मुतमिन न कंदे, हिकिड़ी विखर खंदे ॿी विखर खाइजे ॿी, ईअं कीअं थो अॻियां वधी? ॾे ख़बर जवानी किथे लॻाई? जवानी चवंदा जवानी दीवानी है। हा भा, एतिरी दीवानी कान्हे जो होश में न रहे, एतिरो बि कोन्हे जो बेलगाम थी वञ, एतिरो बि कोन्हे जो मन मस्तियूं कंदो रह। जवानी खाली तो ॾिठी आहे छा? ॿियनि जवानी कान ॾिठी आहे। पुछंदो अल्लाह उम्र जे बारे में, उम्र केॾा खपाई? पोइ ॾियो ख़बर ही पाण वारी जेकी उम्र गुज़रे पई, ईमानदार सां ॿुधायो त तव्हांखे मुतमिन कोन थो करे सघां, तव्हां मूंखे मुतमिन कोन था करे सघो त ही पंहिंजूं रातूं कीअं पियूं गुज़रनि, पंहिंजा ॾींहं कीअं पिया गुज़रनि, कंहिंसां तूं थी पियो, कंहिंसां तूं वेही पियो, रातुनि जो ख़ुलवत में, जुदाई में, तन्हाईअ में, अकेले में छा पियो ॾिसी, छा पियो पढ़ी, छा पियो ॿुधी, वक़्तु ज़ाया करी पियो। वक़्त जो क़दुरु थींदई कॾहिं? कॾहिं वक़्त जो क़दुरु थींदो? 2 वक़्त। हिकिड़ो उहो वक़्तु आहे जॾहिं माण्हू मरंदो पियो, हुनखे अहसासु थियो यार अमल कोन कयो, मरी वियुसि, हाणे हिनखे क़दुरु पियो, पर बेकार कंहिं कम जो कोन थियुसि। रब ओ मौला मूंखे वापसि मोकिल, मूंखे मोहलत ॾे,
लाली आमल सालियन फीमा तरक कल्ला इन्नहा कलिमतुन काइलुहा। अल्लाह मूंखे थोड़ी मोहलत दे, अॼु खां पोइ सुधरी वेंदुसि, नेक थी वेंदुसि। अल्लाह चवंदो खबरदार, इहा तुंहिंजी चयल ॻाल्हि आहे, तोखे चवण सां, इहा तुंहिंजी बकवास आहे, तुंहिंजे चवण सां वापसी कान थींदी। हाणे माण्हू परेशान थींदो, रब पुछंदो त किथां तूं ज़िंदगी गुज़ारी। वलो तरा दिल मुजरिमून नाकिसू रुऊसुहुम इंदा रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फरजिअना नअमल सालिहन इन्ना मूकिनून। ॿियो कॾहिं हिनखे एहसास थींदो जॾहिं क़यामत जे सर जे अल्लाह चए थो मुंहिंजे साम्हूं मुजरिम थी बीठो हूंदो, कंधु झुकायो बीठो हूंदो। अॼु माल आहे तो हीअं कंधु करे हलंदो आहे। कराची वारनि खे चवंदो आहे कंधु हेठि करे छो जो गटर खुलिया पिया, किथे निभागा किरी पवी, ॿिनि मणनि जो कंहिंखां निकिरी बि कोन सघंदे। पैसो आयो आहे त हमला बना सीट जी हले थो, काटन जा कपड़ा के खीसे में कुछ भी कोन्हे। फरमाए त ये मुझे साम्हूं कंध झुकाया बीठा हूंदा। अल्लाह सां अखियुनि सां ॾिठोसूं, कननि सां ॿुधोसूं, छा कयां? फरजिना नअमल सालिहन इन्ना मूकिनून। ओ मौला करीम, हाणे असांखे दुनिया में वापसि मोकिल। हाणे शराब बि कोन पीअंदुसि, ज़िना बि कोन कंदुसि, चोरी बि कोन कंदुसि, बेनमाज़ी बि न हूंदुसि, वॾो नेक थी ज़िंदगी गुज़ारींदुसि। दुनिया में ॿुधाइण वारा आया, छा चवंदा आहियो? अरे बाबा, मुलनि जा थधा आसरा अथव, जहन्नम दड़को आहे, जन्नत आसरो आहे, सामी कूड़ो आहे, माज़अल्लाह सुम माज़अल्लाह, कुफ्र बकींदा आहिनि। इहे जेके पाण खे अदीब सम्झंदा आहिनि, माण्हू खे मूं चयो ठीकु आहे बाबा, तव्हां मुलनि जे पोयां न लॻो, लॻ मवारी जे पोयां त पोइ पीए वारो पुटु भंग त पोइ ख़बर पवंदी न। सुवाल थींदो त बाना तो माल आंदो किथां ऐं वरी ख़र्च कीअं कई? पोइ छा चवंदे? साईं मूं नचण जे मथां ई उछलाया चवंदे। साईं पुट जी शादी ही न, मूं काज वॾो कयो हो, मूं ख़ाली हाल बुक करायो। बा घणे जो करायो? मां इहो 10 लख 20 लख में ख़ाली हाल बुक करायो अथसि। हिन बेहया खे चयो त मस्जिद जो पंखो ख़राब आहे, ऐं हर्फ़िया थो चवां त केतिरा माण्हू छा चवंदा, करोड़पति, ऐं वठनि सभिनी खां 100 रुपया। इएं पैसो बेदरिक इस्तेमालु कयो वेंदो आहे त क़यामत जे ॾींहुं पुछाणो थींदो। इन जे लाइ बि तयारी करे तो, ख़ाली छटणा कोन्हनि। जे अल्लाह ॾिनो आहे त उनखे सही इस्तेमालु कयो। अल्लाह जा बानो, माशरे में काफ़ी कुछ बुरायूं आहिनि, बसि रब खां इहा ई दुआ आहे त मालिक मूंखे तव्हांखे इन्हनि तमामु बुराइनि खां पनाह में रखे ऐं सही माना में क़ुरान ऐं सुन्नत अमल करण तौफ़ीक़ अता फ़रमाए। वा आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।